उद्धव जी महाराज चवंता अरे गोपियो अरे ता एडो सुंदर श्रृंगार कयो आ। हाँ चूड़ियों भी बढ़िया पाती तव, मेहंदी भी बढ़िया लगाई तव, गजरा भी पाता तव, मालाऊं भी पाती तव, ॾाढा सुंदर श्रृंगार कया तो हिकिड़ी वरी तव्हां भुल थी वई आ। चओ जय श्री कृष्ण। केड़ी भुल थी वई आ? हिकिड़ी चूक रहिजी वई आ। केड़ी? त्यों अखियुनि में त काजल लगायो ई कोन तव। चओ हरे राम। गोपियूं खिलण लगियूं ॾाढो। ॿुधो ओहो तोखे अञा ॻाल्हि सम्झ में न आई भाई। असां अखियुनि में काजल छाजे करे न लगायो आ? छाजे करे? अरे काजल जो रंग केड़ो थींदो आ? चई कारो। चई असांजे अखियुनि में त श्री कृष्ण पूरो जो पूरो समाइजी आ, काजल लगाइण जी ज़रूरत ई काथे आ। हाँ कारे रंग जो कृष्ण समायल आ, और निकतो ही ना है कदी, और निकरे बाहर तो काजल लगायो। बस वही सर्वस्व है, वही श्रृंगार आ। हरे राम।